लिल्लाहि रब्बिल आलमीन रसूलिहिल अमीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। वला तज़िरु वाज़िरतुन विज़्र उख़रा व इन तदउ मुस्क़लतुन इला हिमलिहा ला युहमलु मिन्हु शैउन वलौ कान ज़ा क़ुर्बा। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तकबीरात अल्लाह रब्बुल इज़्ज़त के लाए जो कुल कायनात, जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम ला तादाद सलातु रहमतु खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ात अक़दस थे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, आओ तमाम भाइरन जे साम्हूं मुख़्तसिर टाइम जे लाइ हाज़िर थी वञा। मूंखां अॻ में बि अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन खिताब फज़ीलत शेख मौलाना अब्दुल कयूम जलालानी जो अल्हम्दुलिल्लाह तव्हां खिताब ॿुधी चुका आहियो। फ़िक्र आख़िरत जे हवाले सां बेहतरीन नसीहतूं ऐं जंहिंजो असांखे इंतज़ार आहे आख़िरी असांजो ख़तीब फज़ीलत शेख मौलाना हाफिज़ शबीर अहमद जमाली हफ़िज़हुल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे साम्हूं स्टेज ते मौजूद आहिनि। मुझी तबीयत एतिरो साथ न पई ॾे, ज़्यादा टाइम न वठंदुसि इंशाअल्लाह। मुंहिंजो ज़्यादा जेको बि टाइम आहे ऐं हाफ़िज़ साहब जे हवाले कंदुसि इंशाअल्लाह। मुख़्तसिर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जूं चंद हदीसूं हिन दुनिया जे हवाले सां इंसान इन दुनिया में केतरी रग़बत रखे, इन दुनिया में इंसान पंहिंजे जीअण जे लाइ केतिरो इंतज़ाम करे। उन ॾींहुं हलणो आहे, उन ॾींहुं जे लाइ उन ॾींहुं हाज़िर थियणो आहे जंहिं ॾींहुं केर बि कंहिंखे कमु न ईंदो। दुनिया की रग़बत
औलाद जी मोहब्बत जी रग़बत, दोस्तन अहबाब अकारिब जी रग़बत, रिश्तेदारनि जी रग़बत, सभिनी जे लाइ असांजे दिलनि में मोहब्बत आहे। ना है तैयारी तो ना आखिरत वाले ॾींहं जी तैयारी कान्हे, जंहिंजे लाइ असांखे हिन दुनिया जे अंदरि मोकिलियो वियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा आम खिताब हूंदा हुआ या आम नसीहतूं हूंदियूं हुयूं, पाण मजलिस में वेहंदा हुआ, हर टाइम ते का न का ॻाल्हि अहिड़ी हूंदी जंहिंमें आख़िरत जो फ़िक्र हूंदो हुयो, मौत जो तस्करो हूंदो हुयो। ही आयत मूं जेका तिलावत कई सूरतुल फातिर जी, सूरतुल फातिर आयत नंबर 18, वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हदीस मुस्नद अहमद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि, परे खां हिकु सहाबी मुलाक़ात करण जे लाइ आयो, हज़रत अबू रिमसा रज़ी अल्लाहु ताला। हज़रत अबू रिमसा रज़ी अल्लाहु ताला उन जो वालिद गड्डा। अबू रिमसा फरमाए थो पंहिंजे वालिद सां गॾु आयुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वेठा, वालिद सलाम कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सलाम जो जवाब ॾिनो ऐं कचहरी कंदे मूंखे वालिद चयो त अबू रिमसा ही सुञाणी तो त केरु आहे? अबू रिमसा रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, मुंहिंजा अल्लाह जा रसूल ॾिठल कोन हुआ, सिर्फ़ ॿुधल हुआ। कोई कंहिंजो बार न खणंदो जेकॾहिं वो करीबी रिश्तेदार छो न हुजे। अल्लाह जे रसूल फरमायो, हज़रत अबू साहबी फरमाए तो मिर्ज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो तव्हांजो इलाज करे इन ॿिन्ही गर्दननि जे कुल्हे जे पोयां जेको गोश्त उभरियल आहे ऐं इन जो इलाज करे इहो ख़तमु करे छॾियां। पाण मुस्कुरायूं, फरमायूं त ही तोखे ताक़त कान्हे का, काइनात जा हकीम गॾु थियनि लेकिन हिननि खे कोई इनखे ख़तमु करण वारो न आहे। जंहिं पैदा करे इन जॻह ते रखियो आहे उहा ई ज़ात अल्लाह जी ज़ात आहे जेको इनखे ख़तमु करे सघे थो। बाक़ी काइनात जे अंदरि सॼी दुनिया हिकिड़े पासे थी वञे, इन शइ खे कोई ख़तमु करण वारो न आहे। इहा शइ छा हुई? नबूअत जी मोहर हुई। अल्लाह ताला नबूअत जी मोहर लगाए छड़ी क़यामत ताईं। हाणे सारा हकीम गॾु थियनि, तबीब गॾु थियनि, प्यारे पैगंबर जे इन्हनि ॿिन्ही कुल्हनि खां पोइ कंध मुबारक खां बाद में जेको इहो नबूअत जो ठपो अल्लाह जे तरफ़ां लॻायल उभारियल गोश्त में कबूतरी पखी जे अंडे वांगुरु इहा अल्लाह जे तरफ़ां हिकु निशानी आहे। पाण फरमायूं तोखे ताक़त न आहे हिनखे ख़तमु करे सघी। कोई बार कंहिंजो न खणंदो क़यामत जे ॾींहुं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया जो मिसाल समझायो आहे। कोई इंसान चाहे त मूंसां अल्लाह मोहब्बत करे ऐं मूंसां ई मखलूक इंसान मोहब्बत कनि, पोइ इन जो हल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा ॿुधायो आहे? हदीस मुस्नद अहमद में, जामे तिरमिज़ी में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां हिकिड़ो शख्स सवाल थो करे, या रसूल अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुल्लनी अला अमलिन इज़ा, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो, अहिड़े अमल जो ॾस ॾियो इज़ा अना अमिनतु,
आऊं जरे वो अमल कया त मूसा अल्लाह मोहब्बत करे ऐं मूसा अल्लाह जा पाना भी मोहब्बत कन। अहिड़ो अमल ॿुधायो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो जेकॾहिं तूं चाहीं थो त अल्लाह जी बि तोसां मोहब्बत हुजे ऐं मखलूक जी बि तोसां मोहब्बत हुजे पोइ ॿ कम कर। दुनिया खां बेरग़बत थी वञ, दुनिया का रग़बत खत्म करे छॾ, दुनिया सां प्यार, मिल्कियत सां मोहब्बत, दुनिया जी रग़बत पंहिंजे दिल मां खत्म कर। ऐं अल्लाह ताला माण्हुनि खे जेका बि शइ ॾिनी आहे, जेके बि मालदार उन्हनि खां बेपरवाह थी वञ, यानी तूं या परवाह मोहब्बत कंदो ऐं ही सारी मखलूक तोसां मोहब्बत कंदी। अगर तूं चाहीं थो त अल्लाह बि मोहब्बत करे ऐं मखलूक मोहब्बत करे, पोइ तूं अल्लाह जे हवाले थी अल्लाह जी इबादत में पंहिंजी जिंदगी गुज़ार। दुनिया सां एतिरी रग़बत न रख। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रग़बत दुनिया सां छा हुई? सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुता पिया आहिनि, हिकिड़े तॾे ते खजीअ जो तॾो आहे, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक ते उन तॾे जा निशान थी विया। मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो आहे त आउं तव्हांजे लाइ बहितरीन बिस्तरो खणी अचां हा, नरम बिछाणो खणी अचां हा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अब्दुल्लाह इन मुसाफिर के बिस्तरा छा कंदा? मुंहिंजो मिसाल त हिन दुनिया में रहण वांगुरु उन मुसाफिर जो मिसाल आहे जेको ज़ाते राह खणी पंहिंजे सवारीअ ते सवार थी निकितो आहे, हलंदे हलंदे रस्ते में थकिजी पियो आहे, वण जो सायो ऐं छांव ॾिसी करे पंहिंजे सवारी खे बिहारे उन छांव में चंद मिंट आराम करे वरी ज़ाते राह खणी निकितो आहे। अब्दुल्ला मुंहिंजो मिसाल त हिन दुनिया में इहो ई मिसाल आहे। ऐं हमेशह हिन दुनिया में रहण वारो आहियां। मदीने जी गलियुनि में प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो पाण मदीने में निकता, अचानक हिकिड़े महल ते नज़र पई। पाण फरमायूं त ही कुबन वारो महल कंहिं बनायो आहे, खूबसूरत घर बनायल आहे, ज्यादा खूबसूरत महल बनायो पियो आहे। सहाबा ॿुधाइनि था अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिलहाल अंसारी आहे जंहिं पंहिंजो महल बनायो आहे, पंहिंजो घर बनायो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि खे पंहिंजे दिल में रखी छॾियो, हलिया विया। सहाबा किराम वेठा आहिनि मजलिस में, उहो अंसारी सहाबी आयो आहे, सलाम कयो अथसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहुं मोड़े छॾियो, को जवाब न ॾिनो, निहारियो न। सहाबी ताजुब में पइजी वियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक ते आसार गम वारा आसार यानी मूंखां नाराज़ पिया महसूस थियनि। कोई ॿुधाइण वारो न आहे त अल्लाह जे रसूल जी नाराज़गी छो कई। नेठ साथियुनि खां पुछण लॻो आहे। सहाबा किराम ॿुधाइण लॻा अल्लाह जा रसूल हलिया मदीने में, हलंदे हलंदे तुंहिंजे महल ते नज़र पई आहे। अल्लाह जे रसूल पुछा कई कंहिंजो आहे? असां ॿुधायो त फिलाणे सहाबी जो फिलाणे शख़्स जो आहे। हू सम्झी वियो त शायदि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे। उन वक़्तु वञे थो पंहिंजो महल डाहे थो, उनखे डाहे ख़त्म करे छॾियो। सिर्फ जरूरत जे मुताबिक जेको घर बनाइणो आहे उहो बनाए वेही रहियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿियो दफ़ो निकिता, साॻी जॻह ते आया। पाण फरमायो ही महल जेको ही कुब्बा रखियल मथां खां खूबसूरत महल केॾां वियो? ॿुधायो या रसूल अल्लाह इन सहाबी डाहे छॾियो। जॾहिं उनखे ख़बर पई त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं प्यार ऐं मोहब्बत में मूंखे ॾिसंदा हुआ, सलाम जो जवाब ॾींदा हुआ, अॼु उहो चहिरो मुबारक न आहे ऐं मूंखां रग़बत यानी हटाए मूंखां चहिरो छॾियो अथनि, त हिन पंहिंजे हिन घर खे डाहे छॾियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यादि रखो ही दुनिया मुसाफ़िर खानो आहे, रहण जे लाइ एतिरी जॻह ठाहियो जिते आराम सां रही सघो।
खुशी सा रही सको ये अल्लाह जी नेमत आ। फरमायो कुशादो घर अल्लाह जी नेमत आ। पर बिला जवाज जेको इंसान पंहिंजा महल बनाए खूबसूरती जे लाइ डाहींदो रहे ठाहींदो रहे, जो नक्शो उनके पसंद अचे बेहतरीन घर ठाहे वरी नओं ठाहे, पाण फरमायूं यादि रखो इहो इन जे लाइ वबाल आहे, इहो इन इंसान जो वबाल आहे। इन जे बारे में क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिनखे यानी इन दुनिया सां का रग़बत नाहे, हत्ता के एतिरे क़दर जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हलन पिया, हलंदे हलंदे हज़रत अब्दुल्लाह बिन आमिर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हुमा उनखे ॾिठऊं। हज़रत अब्दुल्लाह बिन आमिर पंहिंजे घर जे हिकिड़ी साइड में पंहिंजे कमरे खे ठाहे ऐं उन सां गॾु केरु आहे, उनजी अमड़ आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन आमिर बिन आस, अब्दुल्लाह बिन आमिर फरमाए थो मुंहिंजी अमड़ आहे ऐं आऊं ॿई ॼणा घर खे लेपो ॾेई रहिया आहियूं, गारे सां लिंबू पिया घर खे, उनखे थोरो मज़बूत पिया कयूं। अल्लाह जे रसूल फरमायो या अब्दुल्लाह मा हाज़ा, अब्दुल्लाह ही छा पिया कयो? या रसूल अल्लाह आऊं ऐं मुंहिंजी अमड़ हिन घर खे पिया ठाहियूं, हिनखे मज़बूत पिया कयूं। पाण छा फरमायूं? पाण फरमायूं ऐं अब्दुल्लाह इन घर खां ठाहिण खां अॻु में हिकु तेज़ी वारो मामलो अथई, यादि रखजां। इन घर ठाहिण खां अॻु में, इन गारे खे लॻाइण खां अॻु में, इन कमरे खे ठाहिण खां अॻु में तोखे ख़बर आहे हिकु अहिड़ो मामलो आहे जेको हिकु तेज़ तूफ़ान वांगुरु ईंदो अथई, उनखे यादि कजां। अल्लाह जे रसूल जी मुराद मौत आहे। हालांकि अब्दुल्लाह बिन आमिर को छा उनखे आख़िरत जो फिक्र न आहे? छा हुनखे अल्लाह जो खौफ न आहे? उहो सहाबी आहे जेको ॾींहं जो रोज़े जी हालत में आहे, रात जो हिकु सॼी रात में मुकम्मल क़ुरान थो पढ़े। शादी खां अॻु में उनजी इहा ई हालत आहे। शादी खां बाद में बि जॾहिं उनजो वालिद पुछे थो पंहिंजी नुंहं खां, हज़रत अब्दुल्लाह बिन आमिर जी घरवारी खां, ऐं न्याणी ॾे ख़बर मुंहिंजे पुट जो रवैयो तोसां कीअं आहे? उहा न्याणी छा थी चवे? चवे थी बाबा तमामु नेकोकार आहे, तमामु बहितरीन तक़वा जो मालिक आहे, ॾींहं जो रोज़े में आहे, रात जो मुसल्ले ते आहे। साहबी सम्झी वियो पोइ ही घरवारी जा हक़ कीअं अदा कंदो? अल्लाह जे रसूल वटि आयो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सही बुखारी जी रिवायत आहे, अल्लाह जा रसूल अब्दुल्लाह खे तई सम्झायो ही शादी खां अॻु में त ॾींहं जो रोज़े जी हालत में, रात जो मुसल्ले ते हूंदो हुयो, पर शादी खां बाद में इहा ई तरीक़ेकार इबादत जो अल्लाह जे रसूल घुरायो। फरमायो अब्दुल्लाह मूं ॿुधो आहे तूं इहा इबादत थो करे, इहो त अब्दुल्लाह जेको पंहिंजे कमरे खे सिर्फ़ ठाहे पियो। अल्लाह जे रसूल फरमायो अब्दुल्लाह तेज़ी वारो मौत जल्दी ईंदो अथई, इनखे यादि कजां। असां घणा महल पिया बनायूं, घर पिया बनायूं, पंहिंजे ज़िंदगी ते असां गौर कयूं। हज़रत अब्दुल्लाह बिन आमिर के अल्लाह जे रसूल घुरायो, फरमायो अब्दुल्लाह मूं ॿुधो आहे तूं ॾींहं जो रोज़े में, रात जो मुसल्ले ते। हा या रसूल अल्लाह। पाण फरमायो अब्दुल्लाह ईअं न कर, अल्लाह ताला तुंहिंजे अखियुनि जो बि तुंहिंजे मथां हक़ रखियो आहे, तुंहिंजे दिमाग़ जो बि हक़ आहे, तुंहिंजे जिस्म जो बि हक़ आहे, तुंहिंजे घरवारी जो बि तुंहिंजे मथां हक़ आहे। हर हक़दार खे पंहिंजो हक़ ॾे, पोइ इबादत क़बूल थींदी। एतिरो अल्लाह जो ख़ौफ आहे। पर अल्लाह जे रसूल अहिड़े साहबी खे ॾिठो पंहिंजी अमर सां गॾु पंहिंजे कमरे खे उहो तयारु पियो करे। फरमायूं अब्दुल्लाह उन मौत खे यादि कजां जेको तमामु क़रीब ईंदो आहे। हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह तआला अन्हु, अब्दुल्लाह बिन कैस रज़ी अल्लाह तआला अन्हु, मौत जो टाइम आहे, वफ़ात जो टाइम आहे, सहाबा किराम साथी मौजूद आहिनि। औज़ा अब्दुल्लाह बिन कैस हीना हज़रल मौत। सही मुस्लिम की रिवायत हज़रत अब्दुल्लाह बिन
कैस अबू मूसा अशअरी मौत जे टाइम ते वफ़ात जे टाइम ते पंहिंजे घर वारनि खे वसियत थो करे चवे थो पहिरीं ॻाल्हि त जेॾी महिल मुंहिंजो जनाज़ो खणो ऐं फौत थी वञा मुंहिंजे जनाज़े खे जल्दी खणजो। तवज्जो सां ॿुधो हिन सहाबी जी वसियत जी नसीहत छा आहे। अबू मूसा अशअरी वो केरु सहाबी आहे पहिरीं हुनजी वसियत असां ॿुधी वञूं। जॾहिं मूंखे मौत अची वञे त मुंहिंजे जनाज़े खे जल्दी खणजो। ॿियो नंबर त मुंहिंजे जनाज़े सां अहिड़ो को बि माण्हू न हले जेको अगरबत्तियूं खणी हले। मुंहिंजे जनाज़े सां गॾु ॿियो को बि न हले। सही मुस्लिम जी रिवायत जेका खुशबू जे लाइ टांडे ते का शइ रखी वञे उन मां खुशबू निकिरे अहिड़ी बाह मतिलब त अगरबत्ती उनखे बाहि ॾेई खुशबू ॾिनी वेंदी आहे। ऊद खे जलायो वेंदो आहे ॾीए ते खुशबू रखी वेंदी आहे कब्रिस्तान में ॿारियो वेंदो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन क़ैस फरमाए थो अहिड़ो माण्हू मूं सां गॾु न हले मुंहिंजे लाश सां गॾु मुंहिंजे जनाज़े सां गॾु अहिड़े माण्हू खे गॾु न वठी हलिजो। ॿियो नंबर टियों नंबर त अहिड़ो बि माण्हू जेको मुंहिंजे कब्र खे अॾावत बनाए उहो माण्हू बि मुंहिंजे जनाज़े सां गॾु न हले। वला तजालू फी कब्री बिनान मुंहिंजे कब्र जे मथां का बिल्डिंग न ठाहिजो को कमरो न ठाहिजो पक्की कब्र न ठाहिजो। ऐं जेॾी महिल मूंखे तव्हां दफ़न कयो मुंहिंजे जिस्म ऐं मुंहिंजे मिटीअ जे विच में यहूल बैनी व बैन तुराब का बि अहिड़ी शइ न आणिजो जो मुंहिंजे जिस्म ऐं मुंहिंजे मिटीअ जे विच में हाइल थी वञे। पर याद रखजो इन्ननी बरीउन आऊं बेज़ार आहियां गवाह रहिजो उन्हनि औरतुनि खां मुंहिंजे मौत अचण में मुंहिंजी वफ़ात खां बाद में जेके औरतूं पंहिंजे गिरेबान खे फाड़ींदियूं जेके औरतूं पंहिंजे मथे जा वार खोलींदियूं जेके औरतूं पंहिंजे सीननि खे ढकणंदियूं जेके औरतूं पाल कढी दाऊं कंदियूं अब्दुल्लाह बिन कैस जे लाइ गवाह रहिजो त उन्हनि खां बेज़ार आहियां ऐं उन्हनि खां बरी आहियां मुझो को भी ताल्लुक उन्हनि सां नाहे। ये अबू मूसा अशअरी जी वसियत आहे वफ़ात जो टाइम आहे वफ़ात अचण वारी आहे। ही अहिड़ा शख्स जिन खे छा आख़िरत जूं फिक्र न हो जेके अहिड़ियूं वसियतूं करे विया। ही उहो अब्दुल्लाह बिन कैस हज़रत अबू मूसा अशअरी जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो अब्दु मुनीब तमाम मोमिन मोमिनुम मुनीबुन तमाम मुखलिस मोमिन अगर तव्हांखे ॾिसणो आहे त अब्दुल्लाह बिन कैस खे ॾिसो। हदीस मुस्नद अहमद में आहे। हज़रत बुरैदा अंसारी असलमी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मूंखे इशा जे टाइम ते ॿाहिरि मिलिया ऐं घर मां निकितुसि रस्ते में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इशा जे टाइम ते मूंखे ॾिठो पंहिंजे हथ मुबारक सां मुंहिंजो हथ वरितऊं हथ मां पकड़े अॻिते हलिया मस्जिद जे तरफ़ मस्जिद नबवी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े शख्स जे बारे में जंहिं आवाज़ सां तिलावत पे कई निमाज़ जी हालत में आहे पाण फरमायूं ऐं बुरैदा तूं सम्झींदो त इहो माण्हू ॾेखाव पियो करे। मूं अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल अल्लाह जो रसूल तूं ॼाणे मूंखे ख़बर दिलि जी न आहे त इहो माण्हू निमाज़ पियो पढ़े तिलावत पियो करे ॾेखाव पियो करे या इबादत पियो करे। उते जो उते उन माण्हू निमाज़ जी हालत में ही अल्फाज़ चया अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिअन्नी अशहदु अन्नका अंतल्लाहु ला इलाहा इल्ला अंतल अहदुस समदुल लज़ी लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन
अहद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो ऐ बुरैदा हे बुधई अल्फाज ई कलिमात इन शख्स अहरा कलिमात चया जे करे आने जेका भी दुआ घुरंदो अल्लाह ताला उन जी दुआ के रद्द न कंदो अल्लाह ताला उन जी दुआ के कबूल कंदो जेको सवाल कंदो अल्लाह ताला उन जे सवाल के कबूल कंदो इन उहे अल्फाज चया ऐ अल्लाह बेशक आऊं तोखां सवाल कयां तो या गवाही दियां तो तू अहद बाई तू समद बाई तू अकेलो बाई तू बेनियाज आई ऐ अल्लाह न तो कंहिंखे ॼणियो आहे न तू कंहिं मां ॼाओ वई ऐं इहा गवाही तो ॾियां जेॾी महिल इहे अल्फाज इन शख्स चया अल्लाह जे रसूल फरमायो जेका बि दुआ घुरंदो अल्लाह कबूल कंदो ॿी राति थी आहे साॻे टाइम ते निकितुसि अल्लाह जा रसूल साॻी जॻह ते मिलिया वरी हथ मां वरितऊं वियासीं त मस्जिद में उहो ई माण्हू आहे साॻी निमाज़ आहे साॻी इबादत आहे फरमायो आहे बुरैदा छा ई ॾेखार पियो करे माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ हिन टाइम ते हिन निमाज़ पढ़ी आहे हिन तिलावत कई आहे अल्लाह जा रसूल अल्लाह उन जो रसूल तो जाने पाण फरमायो न न ही तई अब्दुम मोमिनुम मुनीब ही तई मुखलिस बानू ही तई मोमिन बानू जेको अल्लाह जी इबादत में ये मशगूल रहियो आहे साहबी फरमाए तो ॾिसां त केरु आहे मूं आवाज़ त कोन सुञातो हुयो छो त अल्लाह जा रसूल त उनजे आवाज़ खे बि सुञाणंदा तॾहिं फरमायो बुखारी शरीफ़ में रिवायत पाण फरमायो ऐ मुझा सहाबा अशअर कबीले जा जेके बि माण्हू पाड़े में रहनि था जिन जो मुहल्लो अशअर कबीले जे नाले सां आहे पाण फरमायूं उन जे घरनि खे मूं त न ॾिठो आहे ही कंहिंजो घर आहे ही कंहिंजो घर आहे पर जे अगरि राति जे टाइम ते मूंखां पुछंदा ऐ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशअर कबीले जो ही कंहिंजो घर आहे ही कंहिंजो घर आहे पाण फरमायूं बग़ैर ॾिसण जे आऊं तव्हांखे ॿुधाए वेंदुसि त इहो घर कंहिंजो आहे अल्लाह जे रसूल के गैब जो इल्म त न हुयो छा था फरमाइनि पाण फरमाइनि था तव्हां खे इन करे ॿुधाईंदुसि छो त अशअर कबीले जा जेॾी महिल क़ुरान करीम जी तिलावत कंदा आहिनि ऐं उन्हनि जे आवाज़ खे ॿुधंदो आहियां सम्झी वेंदो आहियां त ही केरु तिलावत पियो करे ही हिन जो घर आहे तॾहिं ही पंहिंजे घर में तिलावत करे रहियो आहे राति जो जेॾी महिल तिलावत कंदा हुआ हज़रत अबू मूसा खे अल्लाह जे रसूल त सुञातो साहबी फरमाए तो जेॾी महिल आऊं वञा चेहरो ॾिठुमि त अब्दुल्लाह बिन क़ैस अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाहु अन्हु उहो आहे जेॾी महिल पंहिंजे मौत जे टाइम ते वसियत थो करे हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाहु तआला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां ही हदीस रिवायत थो करे फरमाए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इन्नी अरा मा ला तरौन व अस्मउ मा ला तस्मऊन अल्लाह जे रसूल फरमायो जेको कुछ आऊं ॾिसां पियो तव्हां न पिया ॾिसो जेको आऊं ॿुधां पियो तव्हां न पिया ॿुधो पाण फरमायो आसमान मां शोर अची रहियो आहे आसमान मां आवाज़ अची रहियो आहे पाण फरमायूं जीअं पादान मां कजावे जे काठिन मां आवाज़ ॾींदो आहे पाण फरमायूं आसमान मां ईअं आवाज़ अची रहियो आहे फरमायूं हक़ आसमान जो आवाज़ करे छो त आसमान जे मथां एतिरा त मलाइक फरिश्ता अल्लाह ताला खे सजदो करण वारा आहिनि पाण फरमायूं चार आङुरियुनि रखण जी बि जॻह कान्हे का जिते अल्लाह जा मलाइक सजदो न कंदा हुजनि पोइ फरमायो कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे जेको आऊं पियो ॾिसां तव्हां न पिया ॾिसो जेको आऊं पियो ॿुधां तव्हां न पिया ॿुधो पाण फरमायो जेकॾहिं तव्हांखे इहा हक़ीक़त ॿुधायां यादि रखो त तव्हां पंहिंजे घर वारनि खे पंहिंजे बिस्तरनि ते छॾे ऐं जंगलात में भॼी वञो पहाड़नि में भॼी वञो बयाबान इलाइक़नि में भॼी वञी पंहिंजे रब खे राज़ी कयो ये दुनिया की लज्जतूं दुनिया जा घर दुनिया जूं घरवारियूं सब कुछ तव्हां खां भुलाए थी वञे तव्हां निकिरी वञो इन जंगलात में उते वञी करे तव्हां पंहिंजे रब खे राज़ी कयो हाणे इहा हदीस बयान करण वारो सैयदना अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अबू ज़र इते छा थो चवे थो या लैतनी कुंतु शजरन हाय अफ़सोस आऊं हिकु वण हुजां
अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो जलीलुल क़द्र सहाबी जैसी दुनिया सा का रगबत काने का हत्ता के एतरे कदर अगर को पक्को महल ॾिसंदो हुयो उता का नाराज थी हलियो वेंदो तो दुनिया जो महल बनायो आ अगर हिकड़े ॾींहं जो राशन कंहिं वटि ॾिसंदो उन ते नाराज थी वेंदो अल्लाह ते तुंहिंजो भरोसो न आहे पछाड़ी मदीनो छॾे करे शहर छॾे पकियूं जॻहियूं छॾे रब्ज़ा जे जंगलात में जिंदगी गुज़ारे जंहिंजे लाइ अल्लाह जे रसूल पेशन गोई कई अबू ज़र आयो अकेलो आ वींदो अकेलो आखिरी वक्त में अकेलो हूंदो वो अबू ज़रा जेके को ताल्लुक दुनिया सां न आहे को रगबत न आहे का मोहब्बत न आहे लेकिन उहो उन वक्त छा थो चवे काश ऐं वण हुजां हा वठजी वञा हा क़यामत जहिड़ी मूंखां बि पुछा थींदी एतिरो त आख़िर जो फिक्र हुयो आखिरी हदीस सही मुस्लिम की रिवायत नबी अलैहिस्सलाम का सहाबा किराम पूछन था या रसूल अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं असां पंहिंजे रब खे ॾिसंदासूं नबी अलैहिस्सलाम जिन फरमायो कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे तव्हां पंहिंजे रब खे ईअं त ॾिसंदव यानी मोमिन क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी ज़ियारत ईअं कंदा अल्लाह ताला जो दीदार ईअं कंदा पाण फरमायूं ॿिनि पहरनि जे टाइम ते मंझंदि जे टाइम ते सामूं सिज हुजे न झुड़ो हुजे न को बादल न का मौसम ख़राब हुजे तव्हां छा उन सिज ते नज़र करे सघंदव ॾिसी सघंदव न या न अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हा छो न बिल्कुलु सिज साम्हूं नज़र ईंदो पाण फरमायूं चोॾींहं जी राति हुजे को ककर न हुजे को झुड़ न हुजे छा तव्हांखे चंड नज़र ईंदो हा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो न यकीनन असांखे चंड नज़र ईंदो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे त अल्लाह ताला जो क़यामत जे ॾींहुं मोमिन ईअं बग़ैर कंहिं वजह जे यानी बग़ैर कंहिं पर्दे जे अल्लाह जो दीदार कंदा पोइ उहो ॾींहुं हूंदो वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा अल्लाह करीम किस्मे किस्मे मानू जमा थींदा अल्लाह ताला हिकिड़े खां सवाल कंदो ऐ मुंहिंजा बाना ॾे ख़बर मूं दुनिया में तोखे इज्जत ॾिनी हुई या न हा ऐ अल्लाह तो इज्जत ॾिनी हुई दुनिया जे अंदर मूं तोखे घर वारी ॾिनी हुई या न घर खे आबाद करण जे लाइ हाय अल्लाह तो घर वारी बता कई हुई ॾिनी हुई मुझो घर भी तो आबाद कयो तोखे मुसवारी जे लाइ ही जानवर ताबे करे ॾिना आया न ऐ अल्लाह तो ये सारा जानवर असां के ताबे करे ॾिना हर गाल हा में जवाब दींदो क्या दुनिया में मूं तोखे सरदारी भी ॾिनी हुई या न जंहिंजे करे तूं माण्हुनि खां माले गनीमत जो चौथों हिस्सो भी तक वठंदे हुई जिजिया भी वठंदे हुए टैक्स भी वठंदे हुए हा ऐ अल्लाह ये सारी हकीकतूं आहिनि अल्लाह ताला फरमाईंदो छा तोखे ख़बर न हुई त अॼु ॾींहुं मूंसां मुलाक़ात कंदे ऐ अल्लाह न इहा मूंखे ख़बर कान हुई अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो त अॼु तोखे बि ईअं ई विसारियो वेंदो जे क़यामत जे ॾींहुं दुनिया जे अंदर तो मूंखे विसारियो हुयो वमन अरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामति अमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा अल्लाह फरमाईंदो जीअं तो असांखे विसारियो असांजे आयतुनि खे विसारी अॼाऊं ईअं ई तोखे बि विसारे थो छॾियां अल्लाह ताला वरी ॿिए खां सवाल कंदो साॻियूं सवाल
टे खां थींदो साॻियूं सवाल चोथों माण्हू ईंदो उन खां सवाल कयो वेंदो उहो चोथों चवंदो आए अल्लाह आऊं त ईमानदार आहियां मूं अल्लाह ते ईमान आंदो मूं रसूलनि ते ईमान आंदो मूं किताबनि ते ईमान आंदो मूं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आंदो मूं निमाज़ूं पढ़ियूं मूं रोज़ा रखिया मूं हज कया मूं नेकियूं कयूं हिकिड़ी हिकिड़ी नेकी पियो पंहिंजी बयान कंदो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो हा तुंहिंजो बि गवाह आऊं आणियां थो तुंहिंजे बारे में बि गवाह ईंदो हाणे सोचींदो त मुंहिंजो गवाह केरु आहे केरु मुंहिंजी गवाही थो ॾे अल्लाह जे रसूल फरमायो उन ॾींहुं अल्लाह फरमाईंदो तुंहिंजो जिस्म तुंहिंजे मथां गवाह थींदो उन वक़्तु अल्लाह उनजे ज़ुबान खे तालो लॻाईंदो ज़ुबान ते मोहर लॻी वेंदी चप हरकत न कंदा इंसान जो हेठियूं रानूं ॻाल्हाइण शुरू करे छॾींदियूं टंगूं ॻाल्हाईंदियूं जिस्म जो गोश्त ॻाल्हाईंदो जिस्म जी खल ॻाल्हाईंदी अल्लाह ताला क़ुरान करीम में बि हिन जो ज़िक्र सूरत हामीम सजदा में कयो आहे उन वक़्तु उनखे ताजुब थी वेंदो ज़ुबान सां त ॻाल्हाए न सघंदो चप त चोरे न सघंदो सारियूं टंगूं उन जूं रानूं उन जो गोश्त उन जे बारे में गवाही ॾींदो ऐं अल्लाह ही कूड़ो आहे ही कूड़ो आहे अल्लाह जे रसूल फरमायो उते वला तज़रु वाज़िरतुन विज़रा उख़रा उन ॾींहुं ख़बर पवंदी मुनाफ़िक़ कहिड़ा मोमिन कहिड़ा देखा करण वारो केरा अल्लाह जी रज़ा जे लाइ इबादत करण वारो केरा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो वो उन वक्त अल्लाह ताला अहरंद शख्सन खां नाराज़ थी उनके जहन्नम जे हवाले कयो वेंदो बाकी जेके मोमिन हूंदा अल्लाह ताला जो दीदार कंदा वो क़यामत जो ॾींहुं वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा कोई कंहिंजो बार न खणंदो असां सोचूं था त ही दुनिया जंहिंखे बि मिली आहे जंहिंखे बि दुनिया मिली आहे अल्लाह उन खां राज़ी आहे हदीस अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पाण फरमायो तव्हां सोचो था हिकिड़ो इंसान गुनहगार आहे गुनाहनि में मुब्तला आहे पर दुनिया उन वटि ॾाढी अचे पई दुनिया की खोट काने का मिल्कियत जी खोट काने का मालदार कंहिं शइ जी कमी काने का माण्हू सोचींदा त अल्लाह इन खां राज़ी आहे तॾहिं ॾिसो त हिन वटि दुनिया त खुटे ई कान थी जेके इबादत करण वारा ग़रीब मिस्कीन कीअं पिया गुज़ारो कनि पर हिन वटि एतिरी मिल्कियत कीअं पई अचे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो खबरदार खबरदार आख़िरी अल्फाज़ पाण फरमायो खबरदार हुन वटि इहा दुनिया ॾिसी इन दोखे में न अचो त अल्लाह इन खां राज़ी आहे हुन जे लाइ इम्तिहान आहे हुन जी आज़माइश आहे पोइ अल्लाह जे रसूल ही आयत पढ़ी फलम्मा नसू मा ज़ुकिरू बि फतहना अलैहिम अबवाब कुल्ल शैइन पाण फरमायो अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं असांजे अहद खे भुलाए छॾी जंहिं मक़सद जे लाइ असां दुनिया में मोकिलियो अल्लाह जो नाफ़रमान थी दुनिया में रहियो पोइ बि असां दुनिया जे खज़ाननि जा दरवाज़ा हिन जे लाइ खोले छॾिया हिनखे मिलंदी रही मिल्कियत दुनिया मिलंदी रही ॾाढा पिया खे ख़ुशि थियनि त ॾिसो असां केॾा ई नाफ़रमानी बि कयूं पिया गुनाह बि कयूं पिया मस्जिदुनि खां बि परे बेनिमाज़ी बि आहियूं इबादत भी कोन पिया कयूं कुफ्र ऐं शिरक में भी गुज़ारियूं पिया पोइ बि ॾिसो त दुनिया ई दुनिया असां वटि अल्लाह फरमाए थो ख़बरदार जेॾी महिल अचानक मौत ईंदो हिननि जे मथां उन वक़्तु अमरा खे ख़बर पवंदी त ही दुनिया का आज़माइश हुई हाय अफ़सोस हाय अफ़सोस हाणे त मोहलत न मिली दुनिया में जेतिरो वक़्तु रहियसि अगर आऊं इन आज़माइश के समझी वञा हा पंहिंजे रब जी नाफ़रमानी न कयां असां दुनिया सां एतिरी रग़बत रखूं जेको अल्लाह जो हुकुम आख़िरत खे न भुलायूं मौत खे न भुलायूं अचानक मौत ईंदो पोइ मोहलत न मिलंदी अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन कुरान व सुन्नत अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन असांजे गुनाहनि खे माफ़ फरमाए
नेकिन करण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला असांखे आख़िरत जो फ़िक्र करण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला असांखे मौत ॾे असांजो ख़ात्मो ईमान ते आणे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।